झरक रिपोर्ट लखा ॾिनो झरगाई बल्दियाती निज़ाम खां पोइ अवाम खे को रिलीफ मिली न सघियो। यूसी झरक, यूसी ओंगर, यूसी टंडो, हाफ़िज़ शामे, यूसी सोफ शोरे जे चेयरमैननि यूसी जे फंड मां को बि अवामी ऐं बुनियादी कमु अञा ताईं न कयो आहे, जॾहिं त यूसी झरक ऐं यूसी टंडो हाफ़िज़ शाह शिराज़ी ग्रुप जा चेयरमैन मुक़ररु थियल आहिनि ऐं ॿिए पासे यूसी ओंगर ऐं यूसी सूफ शोरो यूसीन ते पीपी जो चेयरमैन मुक़ररु थियल आहिनि। हूअं त हींअर शिराज़ी ग्रुप पीपी जो हिसो आहे, पर दिली तौर ते उन्हनि ॿिन्हिनि पार्टियुनि जा यूसी जा अॻुवान हिकु न आहिनि, जंहिं करे अवामी मसइला हल न थी सघिया आहिनि। बसि पीपी वारा MNA सादिक मेमण जे वेझो आहिनि, उन खे ख़ुशि करे रहिया आहिनि। छॾे तिन शिराज़ी ग्रुप वारा वरी MPA सैदरियाज़ शाह शिराज़ी जे वेझो आहिनि, इहे वरी उन जी ख़ुशामंद करे रहिया आहिनि, पर उन करे अवाम परेशान आहे, कंहिं बि यूसीअ में को कमु न थी सघियो। बसि पीपीअ जे चेयरमैन जो चवणु आहे, जॾहिं शिराज़ी ग्रुप जा चेयरमैन क़िस्त मां कमु नथा कराइनि, पोइ असां छो पंहिंजे यूसीअ में कमु करायूं, जंहिं करे असां पीपीअ जी आला क़यादत खे अपील था करियूं त पीपी ऐं शिराज़ी ग्रुपनि ख़िलाफ़ु एक्शन खणी उन्हनि खां चेयरमैनशिप वापसि वॾी अहल ऐं ईमानदार जे हवाले कई वञे त जीअं अवाम सुख जो साह खणी सघे।